नाज़रीन, यूसी प्रीतमाबाद खां रिपोर्ट करे रहियो आहे जानिब जागीराणी। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे चेलम जे मौक़े ते शहर प्रीतमाबाद में अक़ीदत ऐं एहतराम सां सबील इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो एहतमाम कयो वियो, जिते समय शहरियुनि, मुसाफ़िरनि ऐं अज़ादारनि खे थधो पाणी, शरबत ऐं ॿियूं तबरकात पेश कयूं वियूं। उन मौक़े ते रिपोर्टर जानिब जागीराणी जे वालिद अब्दुल गफ़ूर जागीराणी चयो त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे पाक ज़िंदगी, क़ुर्बानी, सब्र, इस्तिक़ामत ऐं हक़ जी राह ते साबित क़दम रहण समूरी इंसानियत लाइ मशअल राह आहे। हिन चयो त करबला जो पैगाम ज़ुल्म ख़िलाफ़ बीहण, सच जो साथ ॾियण ऐं इंसानियत जी ख़िदमत करण जो दर्स ॾिए थो। हिन वधीक चयो त अहिड़ियूं सबीलियूं ऐं फ़लाही सरगर्मियूं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां मोहबत ऐं अक़ीदत जो इज़हार आहिनि। असांखे घुर्जे त संदनि तालीमात ते अमल कंदे समाज ऐं भाईचारे, मोहबत ऐं अमुन खे हथी ॾियूं। शहरियुनि सबील जे इंतज़ाम खे साराहींदे चयो त अहिड़ा नेक अमल इस्लामी भाईचारे ऐं इंसानियत जी ख़िदमत जो बहितरीन मिसाल आहिनि।